केरी करिया दीन इस्लाम के अंदर जो तवा बिदत ईजाद कयो छा नेक अमल घट छा नेक अमल घट जो तवा उए छड़े बिदत इख्तियार कयो और टे हदीस तवा के बुधाए ऐ को गौर सा बुधो अमल केतरो आए ऐ उन जो इनाम केतरो पेरियो माना मिसाल सही बुखारी दे हदीस 500 फरमाइन था जदे इमाम नमाज पढ़ाए रहे वो या मुक्तदी की चले ऐ चवे तो वलज़ालीन आखिर के अंदर वो छा तो चवे आमीन चवे पान फरमाइन था इज़ा अम्मन इमाम जदे इमाम आमीन चवे फामिनु तमाम आमीन चो जदे इमाम आमीन चवे तमाम आमीन चो कुपानक ते फरमाइन था फइन्नहु मन वाफक तामीनु तामीन मलाइकते गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ुन्बि छा इनाम छा तवा मेहनत की वही बुधाई दो ना पान फरमाइन था जदे इमाम आमीन चवे तमीब आमीन चो जे जी आमीन मलाइकन जी आमीन सा मुवाफिक थी वई उन जा अग्या सब गुनाह माफ किया अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली मुखां अॻिते असांजी जमात जो अमीर ऐं वक्त जो एक अज़ीम आलिम फज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह पंहिंजे मौज़ू ते बयान करे चुका आहिनि मुखां कोई असांजो हिकिड़ो इंतहाई मोहतरम मेहमान दोस्त ऐं आलिम कारी अब्दुर्रहीम कलीम हफ़िज़हुल्लाह मौजूद आहिनि जेके इंशाअल्लाह तव्हां जूं दिलियूं क़ुरान मजीद जी तिलावत सां मुनव्वर कंदा तव्हां जे साम्हूं हींअर मूं क़ुरान मजीद की 3 नंबर सूरत सूरह अल माइदा ऐं उन जी आयत नंबर 3 जो कुछ हिस्सो तिलावत कयो अल्लाह ताला इन आयत में असांखे वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे रब्बुल आलमीन उन्हें के पंहिंजी नेमत करार ॾिनो आहे उहा ख़ुशख़बरी कहिड़ी फरमायाई त अल यौम अॼोके ॾींहुं मूं तव्हांजे लाइ तव्हांजे दीन खे मुकम्मल करे छॾियो पंहिंजी नेमत मूं तव्हां ते पूरी करे छॾी इस्लाम के रहस्य दीन मूं तव्हांजे लाइ पसंद कयो ये आयत नाज़िल थी यहूदी हली आया सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु हदीस सही बुखारी मुस्लिम बिन केतिरनि किताबनि जे अंदरि मौजूद आहे चवण लगा त उमर अवां जे किताब में हिकड़ी एड़ी आयत आहे जे कॾहिं उहा आयत तौरात में नाज़िल थी हा त असां उन ॾींहं खे ईद जो ॾींहुं करे मल्हायूं पर असांजे किताब में कोन्हे
तवाजे किताब कुरान मजीद के अंदर वो आयत मौजूद है। सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु अजीम सहाबी आए, बड़ो आलिम, चवन लगो तो असा के मालूम है यह आयत किथे नाज़िल थी ऐं केड़े ॾींहं ते नाज़िल थी। यह आयत नाज़िल थी साल 9 हिजरी में हज्जतुल वदा के मौके पे जने पान सगुरा हज करण जे लाए अरफात के मैदान में आया। यौम अरफा 9 ज़िलहिज्जा की तारीख जुमे जो ॾींहुं, उन ॾींहुं ते उन तारीख ते अरफात के मैदान में ही आयत नाज़िल। हाणे गौर कयो, अल्लाह ताला इनमें केड़ी वॾी अहम असांखे ॻाल्हि ॿुधाई। फरमाई त मूं अव्हां जे लाइ अव्हां जो दीन मुकम्मल करे छॾियो। सोचो मुकम्मल कंहिंखे चइबो आहे? मुझे साम्हूं जेकॾहिं मग पियल आहे चांहि सां भरियल, जॾहिं मुकम्मल थी वेंदो त बाक़ी शइ जेका विझंदो उहा ॿाहिरि निकिरी वेंदी, उहा अंदर समाए बि कोन। ही मग या कोप उनखे बर्दाश्त कोन कंदो। त दीन इस्लाम तो मुकम्मल थी चुको है, अल्लाह के प्यारे पैगंबर की जिंदगी में मुकम्मल थी चुको है। रब्बुल आलमीन उन जे बारे में फरमायो तो मूं पंहिंजी नेमत तव्हां खे पूरी करी छॾी। हाणे जेकॾहिं को माण्हू समझे कि इस्लाम नामुकम्मल आहे, ज़बान सां चवे उनजो इस्लाम सां को बि तालुक़ नाहे। जेकॾहिं को बदबख्त चवे तो इस्लाम अणपूरो दीन आहे, गैर मुकम्मल आहे, उन माण्हू जो दीन इस्लाम सां को वास्तो कोन्हे। पर को बि माण्हू ज़बान सां ही जुमला कोन चवे। जेकॾहिं मुसलमान आहे ज़बान सां कोन चवे, लेकिन पंहिंजे अमल सां अॼु बि केतिरा मुसलमान साबित कनि था त हू दीन इस्लाम खे अणपूरो या इनकम्प्लीट या गैर मुकम्मल सम्झनि। ऐं अचां थो हिन ॻाल्हि ते दलाल सां साबित कंदुसि, पंहिंजे अमल सां दीन इस्लाम खे अणपूरो सम्झनि था। हालांकि दीन इस्लाम वो अज़ीम दीन आहे। जिसो अल्लाह के प्यारे पैगंबर छा फरमाए, पान फरमाइन था लक़द तरक्तुकुम अला मिस्लिल बैज़ा लैलुहा कन्नहारिहा ला यज़ीगु अन्हा इल्ला हालिक। पान फरमाइन था ऐं दुनिया में वञा पियो, पर तव्हां खे अहिड़े दीन ते छॾे वञा पियो जंहिंजी रात बि ॾींहं जेतिरी रोशन। रात में तो उंधा थी विया, पर उन दीन की रात रोशन। जे दीन की रात रोशन हुजे मूंखे ॿुधायो उन जो ॾींहुं केतिरो रोशन हूंदो। ऐं पाण फरमाइनि था इन ई खां उहो हटंदो, इन दीन खां उहो फिरंदो, इल्ला हालिक जेके तबाह थियणो आहे, बर्बाद थियणो आहे, उहो ई माण्हू दीन इस्लाम खां फिरंदो, उन खां परे थी। ऐं पाण फरमाइनि था शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह अस्सयाह जे अंदर रिवायत कयां थो, तबरानी कबीर जी रिवायत आहे। पाण फरमाइनि था त को बेड़ो नेकी जो अमल मां बक़िय शयुन युक़र्रिबु मिनल जन्नत वयुबइदु मिनन नार इल्ला वक़द बुय्यन लक। अल्लाह अकबर। एक हदीस ते गौर करियो ऐं को अॼु जे मुसलमान भाइरनि जे रवैये ते नज़र विझो। सुभाणे मिलादुन नबी मनाइजे कई वॾे जोश ख़रोश सां। न मनाइण वारनि खे शैतान इब्लीस जा भाइर चयो पियो वञे,
इब्लीस करार ॾिनो पियो वञे, गुस्ताख रसूल करार ॾिनो पियो वञे। पर अल्लाह जा बानो मूंखे ॿुधायो त सही, अल्लाह जो नबी 23 साल दुनिया में रहियो पैगंबर जी हैसियत सां। इहा तारीख़ आई, अल्लाह जे प्यारे पैगंबर कॾहिं पंहिंजो ॾियारो मल्हायो? संदन वफ़ात खां पोइ 110 हिजरी ताईं सहाबा जो दौर। याद रखो, आखिरी सहाबी अबू तुफैल रज़ी अल्लाह अन्हु 110 हिजरी ताईं के सहाबी मिलाद मल्हाई। हालांकि तारीख़ आई उन खां पोइ 170 हिजरी ताईं ताबईन जो दौर। छा के हिकु तबो ताबई इहो ॾियारो मल्हायो ऐं उन खां पोइ वेंदे 220 हिजरी ताईं तबो ताबईन जो दौर आहे कि हिकिड़े तबो ताबई इहो ॾियारो या मिलाद मल्हाई। और वो दौर जेका अल्लाह के नबी सब का बेहतरीन दौर करार ॾिनो, उन दौर में के हिकु माण्हू मिलाद कोन्हे। अञा अॻिते वधो, 4 वॾा इमाम, इमाम अबू हनीफा, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल, इमाम शाफी, अल्लाह जो मथां लखे रहमत हुजनि के हिकु इमाम इहो ॾियारो मल्हायो। अञा अॻिते वधो, मुहद्दिसीन किराम 1000 की तादाद में के हिकड़े मुहद्दिस इहो ॾियारो मल्हायो। नेकी हुई त भई सभु उन खां महरूम छो रहिजी विया। अल्लाह जो नबी चवे तो हर वो कम जेको तव्हां खे जन्नत जे करीब करे ऐं जहन्नम खां परे करे, उहो आऊं ॿुधाए चुको आहियां, उहो तव्हां जे लाइ बयान थी चुको। हाणे जेकॾहिं मिलाद जन्नत जो रस्तो आहे त सुवाल तो पैदा थी, अल्लाह जे नबी छो कोन ॿुधायो? हालांकि पाण चवनि था हर उहो अमल जेको जन्नत जे करीब करे, जहन्नम खां परे करे, उहो बयान थी चुको। तव्हां मिसाल ॾींदो हलां, अल्लाह जे नबी असां खे कहिड़ो दीन ॾिनो आहे, हर शइ तफ़सील सां बयान थी आहे। और यकीन सां चवां तो दुनिया के अंदर कोई नो मज़हब न आहे जे एतिरे क़दर इंसान ज़ात जी रहनुमाई कई। मुंहिंजी हाणे की तकरीर रिकॉर्ड कराई, शायद तव्हां करे हदीस या ॿुधी बि न हुजे। अल्लाह जो नबी फरमाए थो सहाबा खे वसियत कंदे, जॾहिं जानवरनि जो खीर ॾियो त पंहिंजा नोह नंढा करियो, मथां जानवरनि जा जेके थणनि से ज़ख़्मी थी न पवनि। ये आहे दुनिया जो को मतलब, दुनिया जो को मुफक्किर, दुनिया जो को अदीब, दुनिया जो को सियासतदान अगवान जे एतिरे क़दर रहनुमाई कई हुजे त जानवरनि जो खीर ॾियण जे लाइ एहतियात करियो, तव्हांजा नोह नंढा हुजनि। दुनिया जो को मतलब आहे को लीडर, पर अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह वो नबी जो अचे तो सही मुस्लिम के अंदर सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो मुशरिक हली आयो ऐं अची तंज़ कया, हिकु कया। उन ज़माने माण्हू तंज़ कंदा हुआ, अॼु बि कनि था। चवणु लॻो त सलमान मूंखे मालूम थियो आहे त तव्हांजो पैगंबर अव्हां खे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारे। हाणे गौर कजो, जेको दीन क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे थो, छा उहो दीन जेकॾहिं मीलाद नेकी हुजे हा त असांखे न ॿुधाया? जेको क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे, सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु नाराज़ कोन थियो। ॾिसो न सहाबा जी अज़मत, सम्झी वियो त हिन तंज़ कयो आहे। चए त हा, अल्लाह जे नबी असांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारे। जॾहिं क़ज़ाए हाजत ना वञो, किबले तरफ़ मुंहुं न कयो, साॼे हथ सां तहारत न कयो, छेड़ सां हॾी सां तहारत न कयो। ऐं जेकॾहिं पाणी मुयसर न हुजे, तव्हांखे भितरनि सां जेकॾहिं तहारत करणी पवे त 3 खां घटि भितर इस्तेमाल न कयो। सही मुस्लिम जी हदीस। जेको पैगंबर क़ज़ाए हाजत जो तरीक़ो ॿुधाए, छा उहो नबी असांखे मीलाद जे बारे में नथे ॿुधाए सघियो? गौर कयो अल्लाह जा माण्हू,
दीन इस्लाम तो अजीम दीन आए जे असां के बुधायो अल्लाह अल्लाह जो रसूल जेके गाल तवा के बुधाइन उन्हें में मामूली इंसाफ हो तो पहले तरफा कोने करूं मामूली इंसाफ हो करे करे दोस्त को दलील पेश करना है तवा बुधो दो उन्हें जवाब मुखा बुधा हल चवंदा है सही भला गाल बुधो चौथा ते मीलाद आदि नबी कोन मनाई साहबा कोन मनाई ताबीन तबा ताबीन कोन मनाई इमाम ने कोन मनाई मन्यू था कोन मनाई पर इनमें दोह केड़ो है इनमें हर्ज केड़ो है न मनाई अथन था गुनाह जो कम करियो पिया असां त नेकी जो कम करियो पिया न अल्लाह दे नबी सां मोहब्बत जो सबूत पिया दियो हर्ज केड़ो है इनमें मुझे जुमलो याद रखो हर वो कम जेको सवाब जी नियत सां कयो वने उन जे ला दलील खपे बगैर दलील जे के हक न आए जो को कम दीन में दाखिल करे जेकरे तमाम दुनियावी कम करियो था सवाब जो पहलू न आए इस्लाम जो सां वास्तो तवा बस में सफर करियो या कार में सफर करियो तवाजी मर्जी इन्हें जो सवाब सां ताल्लुक कोने पर जदेव सवाब जो पहलू की दो तवा के दलील पेश करणो पवंदो हाने और पिछो तो बटे मिसाल दियां थो त दीन मने कोने कई पर तवी छो नथा करियो चवनि था साईं मने किथे ठीक पुछो न दोस्तन खां मगरिब जी नमाज घणा रकात फर्ज है सब चवंदा 3 रकात 3 रकात मगरिब जी रकात नमाज फर्ज है केब हदीस में अल्लाह जे नबी 4 रकात पढ़ण खां मने कोन कई बुधाई दो केब हदीस में अल्लाह जे नबी 4 रकात नमाज पढ़ण खां मने ना है के ओ पुछो न दोस्त खां तू मगरिब 4 रकात छो न तो पढ़ी मने तो कोने किथे मने कोने छो न तो पढ़ी अना जो दलील उन खां पुछो त रमजान जा घणा रोज़ा आहिनि जो सी 29 या 30 उन्हें के चोस भला 31 छो नथो रखी हिकिड़ो रोज़ो मथे थी वेंदो सवाब तोखे ज्यादा मिलण घुरिजे छो नथो रखी छाजे लाइ कोन रखी वरी उन खां सुवाल करे पूरो कलमो छा आहे चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मञूं था कम कलमे जा बजुज़ ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह का सिवाय को हकीकी माबूद ना है मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल हाने जेकरे को मानू चवे औ ला इलाहा इल्लल्लाह के मना तो पर मुहम्मदुर रसूलुल्लाह के तो मना काफिर या चवे तो मुहम्मद रसूलुल्लाह के मना तो पर ला इलाहा इल्लल्लाह के तस्लीम न तो करया काफिर जैसे कई जुज तस्लीम न करे पर तवा गौर कयो जदे मुअज्जिन अजान की दुआ है आखिरी कलिमात है ला इलाहा इल्लल्लाह अजान जो आखिरी कलमो केड़ो ला इलाहा इल्लल्लाह जे करे सुभाने तवा जे शहर कुलरी में को मुअज्जिन ला इलाहा इल्लल्लाह का पोए मुहम्मदुर रसूलुल्लाह दा लफ्ज वधाए सजो शहर तवा थी बरेली हजरात देवबंदी हजरात सब थी पंदा बरेली हजरात वो थी पंदा जेके मिलाद मनाइंदा बाबा ही अजान के अंदर तो लफ्ज छो वधाया मुअज्जिन दलील दे अदामु मुहम्मद रसूलुल्लाह दा लफ्ज वधाया तो केड़ो है केड़ो अजा किथे बने अजनबी नचो मुखे बताया मौलवी साहबान मुतमिन थींदा उन दलील के तस्लीम करा यो ही जवाब दी दात बाबा मन्यू था त मुहम्मद रसूलुल्लाह पर अल्लाह जे नबी अजान के अंदर असा के ये कलिमात आखिर में कोने सिखाया गाल पूरी गई जने तमा अजान के अंदर पेजे तरफा मुहम्मद रसूलुल्लाह दा लफ्ज नथा वधाए सको तवा के केह करनो आ दीन के अंदर नहीं बिदअत वधाई दा दीन इस्लाम लफ्ज वधाण की इजाजत न दे सही मुस्लिम हदीस
बरा बिन आज़िम रज़ी अल्लाह नो साहिब रसूल अल्लाह दे नबी वट हली आयो। अल्लाह दे प्यारे पैगंबर दुआ सिखारी रात जो सुमन वा जरे बिस्तरे दे वनी तो बरा ही दुआ पढ़ंदो कर। वह दुआ अल्लाह दे नबी सिखारी उन दुआ जा विच वारा लफ्ज़ है व आमनतु बिनबी कल्लज़ी अरसलत। ऐ अल्लाह मूं तुझे उन नबी ते ईमान आंदो जेको तो मोकिल। अल्लाह दे प्यारे पैगंबर दुआ सिखारी। दुआ सिखारण का कोई पाण चवन था त बरा हाने ने रिपीट कर हाने वर जाए हाने दोहराए तो बुधा दुआ तो याद कया कौन कया। बरा बिन आज़िम रज़ी अल्लाह नो जदे दुआ दोहराई हिकड़ो लफ्ज़ तब्दील कयो सिर्फ एक लफ्ज़ केड़ो व आमनतु बिरसूलिकल्लज़ी अरसलत। नबी जी जाए ते रसूल जो लफ्ज़ इस्तेमाल करे। हालांकि आम तौर पे मुहद्दिसीन उलमा चाहते हुआ तो रसूल नबी में फर्क के चवंदा फर्क कोने क्या चवंदा फर्क है। हर नबी रसूल ना है हुंदो हर रसूल नबी हुंदो। जेको नई शरीयत आने किताब नाज़िल थे उनते वो रसूल आम तौर पे आई तशरीह कई वई हर नबी जेको आहे वो रसूल न थी पर हर रसूल नबी आहे। रसूल खास नबी आम हाने बरा बिन आज़िम नबी जी जाते रसूल जो लफ्ज़ इस्तेमाल पान सूरन छा फरमायो रज़ी थिया पान फरमाइन था न बरा उहे ही लफ्ज़ चओ जेके मूं तोखे सिखाया। आमनतु बिनबी कल्लज़ी अरसलत। ईमान आंदो मूं नबी ते ऐ अल्लाह जेको तो मोकिलियो। अल्लाह के नबी रसूल जो लफ्ज़ इस्तेमाल करण जी इजाजत न ॾिनी या दीन इस्लाम पंहिंजी मर्ज़ी कोन ॾिनी। क्यों मिसाल दी दोहरा सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह नो अजीम सहाबिया वेठो आहे ते हिकिड़े माण्हू छिक ॾिनी हिकिड़े माण्हू छिक ॾिनी ऐं जॾहिं छिक ॾे त उनखे छा चवणो आहे अल्हम्दुलिल्लाह। ॿुधण वारे खे चवणो आहे यरमुकल्लाह ऐं वरी छिक ॾियण वारो चयो यहदीकुमुल्लाह व युस्लिहु बालकुम। ये अल्लाह जे रसूल जो सिखारियल दुआऊं आहिनि अल्फाज़ आहिनि। असां मां हर मुस्लमान खे यादि हुअणु घुरिजनि। ॾिसो छिक ॾे पियो पर सवाब कमाए ॾे छिक पर सवाब कमाए पियो छो त अल्लाह जी तारीफ़ करे पियो मुस्लमान भाउ ते रहमत मोकिले पियो पैगंबर जी पैरवी करे। छा दीन इस्लाम तव्हां सुन्नत जी नियत सां अमल करियो पिया सवाब कमायो पिया ओड़ा तव्हांखे कुदरत ने छिक अची वई। हिन माण्हू छिक ॾियण खां पोइ छा चयो अल्हम्दुलिल्लाह व सलामु अला रसूलिल्लाह। अल्लाह तारीफ़ अल्लाह जी ऐं सलाम हुजनि अल्लाह जे रसूल ते। आउं तव्हां दोस्तनि खां पुछणु चाहियां थो त जेकॾहिं को मुस्लमान भाउ नबी ते सलाम मोकिले थो छा इहा ॻाल्हि क़ाबिल एतिराज़ आहे कोन्हे। छो त अल्लाह खुद हुक्म ॾिनो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ऐ ईमान वारो मुंहिंजे पैगंबर ते सलात मोकिलियो ऐं सलाम मोकिलियो सलात मोकिलियो सलाम मोकिलियो। अल्लाह सलाम मोकिलण जो हुक्म ॾिनो आहे। हिन माण्हू छा चयो अल्हम्दुलिल्लाह व सलाम अला रसूलिल्लाह। पर ॾिसो दीन छा खे चइबो दीन पंहिंजी राय जो नालो कोन्हे जो पंहिंजी मर्ज़ी सां वधाईंदा वञूं। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह नो छा चयो कि अल्लाह दा माना आऊं बि चवां थो अल्लाह जे नबी ते रहमतूं हुजनि सलाम हुजनि वलैस हाकदा अल्लमना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर अल्लाह जे नबी असांखे ये लफ़्ज़ कोन सिखाया या दीन। हालांकि लफ़्ज़ सुठा आहिनि नबी ते मोमिन खे सलाम मोकिलणु घुरिजे पर जंहिं टाइम ते नबी ये लफ़्ज़ न सेखारिया आहिनि असांखे कोन्हे चवणा उन टाइम ते ये लफ़्ज़ अदा कोन्हे करणा। तव्हांखे अञा को मिसाल थी ॾियां अज़ीम ताबई इमाम सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि अज़ीम ताबई इमाम ताबई उनखे चइबो आहे जेको सहाबा जी सोबत में रहियो। एक दफे ॾिसे हिकिड़े माण्हू खे त ईदगाह जे अंदर ईद निमाज़ खां अॻु में नफ़ली निमाज़ूं पियो पढ़े
तव्हां ख़बर आहे त अल्लाह जो नबी जॾहिं ईदगाह में ईंदो हो त पाण सिर्फ़ ईद जूं ॿ रकातूं पढ़ंदा, अॻियां पोयां के क़िस्म जा नफ़ल कोन पढ़ंदा, को बि सबूत न अल्लाह जे रसूल। ईद नमाज़ जे ॾींहं 2 रकातूं ईद नमाज़ जूं। हिन माण्हू छा कयो जो नफ़ल पढ़ण शुरू थी वियो। अल्लाह के जवाब के गौर सां ॿुधजो ऐं दीन सम्झो। दीन छाखे चइबो आहे? दीन पंहिंजी मर्ज़ी खे कोन चइबो आहे। सईद बिन मुसैब रहमतुल्लाह अलैह जॾहिं हुन सलाम भरायो तॾहिं हुनखे सॾु कयो कि अल्लाह जा बाना ही नफ़ल छो पियो पढ़ी, ही नमाज़ छो पियो पढ़ी, छा जे लाइ नमाज़ पढ़ी पियो? जिसी ॻाल्हि ॿुधो को गुनाह जो कमु कयो आहे छा? नमाज़ पढ़ा पियो न, छा अल्लाह ताला मूंखे नमाज़ पढ़ण ते सज़ा ॾींदो, अज़ाब ॾींदो? उन माण्हू जो जवाब ॾिनो। 3 किताबनि जा हवाला, मुसन्निफ़ अब्दुल रज़ाक उन जे अंदरि हवालो मौजूद आहे। उन खां अलावा अल फ़क़ीह वल मुतफ़क़्क़िह ख़तीब बगदादी जो किताब उन जे अंदरि हवालो मौजूद आहे ऐं ग़ालिबन मुसन्निफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि ॿे 4 किताब उन जे अंदरि सही सनद सां वाक़िअ मौजूद आहे। हुन छा चयो? साईं छा मूंखे अल्लाह नमाज़ पढ़ण ते अज़ाब ॾींदो? सईद बिन मुसैब रहमतुल्लाह अलैह छा जवाब? अल्लाहु अकबर। असांजे सलफ़ जी समझ ॾिसो, दीन जो फ़हम ॾिसो। चवे तो अल्लाह तोखे नमाज़ पढ़ण ते सज़ा कोन ॾींदो, पर तोखे प्यारे पैगंबर जी नाफ़रमानी करण ते सज़ा ज़रूर ॾींदो। तो प्यारे पैगंबर जी नाफ़रमानी कई, अल्लाह जे नबी ईदगाह जे अंदर कॾहिं नफ़ल नमाज़ कोन्हे पढ़ी। या दीन इस्लाम पंहिंजे तरफ़ां का शइ वधाए नथा सघो, पंहिंजे तरफ़ां का शइ घटाए नथा सघो, लफ्ज़ में तभी वधाए नथा सघो। ऐसा जी हालत छा आहे? कॾहिं दुआनि जूं बंदियूं खणी ॾिसो, रोज़े खुलण जी दुआ, अल्लाहु लक सुम्तु वला रिज़्क़िक अफ़्तरतु, हालांकि ये रिवायत में ज़ईफ़ है, यह रिवायत में सनदन ज़ईफ़ है, पर यह दुआ अल्लाह जे नबी जे करे सिखारी हदीसन में अचे थी। इनमें ये लफ्ज़, पर उनमें व आमनतु जा लफ्ज़ आहिनि, व अलैका तवक्कलतु, मूंखे ॿुधाए लफ्ज़ आया किथे? के तव्हांखे लफ्ज़ ॿुधाया? प्यारे पैगंबर जेका दुआ ॿुधाई, छा उन जे अंदरि का कमी आहे? हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾींदो वञा। ऐं गवर्नमेंट ऑफिसर में रहियो आहियां। जेकॾहिं गवर्नमेंट जो को ज़िम्मेदार माण्हू, चाहे वो डिप्टी कमिश्नर हुजे, मिनिस्टर हुजे, या को माण्हू असांजे हेल्थ खाते सां तालुक रखण वारो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हुजे, को बि ऑफिसर, को बि ज़िम्मेदार माण्हू जेकॾहिं लेटर जारी करे, लेटर पंहिंजी ऑफिस मां जारी करे और पुछण चाहियां तो सरकारी मुलाज़िमीन खां कि हेठे माण्हू खे इजाज़त आहे त ऑफिसर जे लेटर में पंहिंजे तरफ़ां के लफ़्ज़ वधाए, जुरत कंदो सज़ा खाईंदो। मिनिस्टर ऑफिसर सॼे पुछंदो जेको लेटर मूं तोखे ॿुधायो उन में लफ़्ज़ छो वधायो, छो तो लफ़्ज़ वधायो? अल्लाह जा पानो हिकिड़ो दुनियादार माण्हू नथो बर्दाश्त करे उनजे ऑफिस जे लेटर जे अंदरि कोई इज़ाफ़ो कयो वञे त रब्बुल आलमीन कीअं बर्दाश्त कंदो उनजे दीन जे अंदरि माण्हू पंहिंजे तरफ़ां शयूं वधाईंदा वञनि, अल्लाह जे नबी जे हदीस में इज़ाफ़ा कंदा वञनि, कीअं अल्लाह ताला बर्दाश्त करे सघंदो? त दीन इस्लाम जे अंदरि पंहिंजे तरफ़ां इज़ाफ़ा कया वञनि। दीन इस्लाम त मुकम्मल दीन आहे। ऐं मूंखे ॿुधायो कहिड़ी कमी आहे दीन इस्लाम जे अंदरि जो तव्हां बिदअतूं ईजाद कयूं? छा नेक अमल घटि आहिनि? छा नेक अमल घटि आहिनि जो तव्हां उहे छॾे बिदअतूं इख़्तियार कयूं आहिनि? ऐं 3 हदीसूं तव्हांखे ॿुधायां ऐं पोइ गौर सां ॿुधो अमल केतिरो आहे ऐं उनजो इनाम केतिरो। इन्हनि ते असांजो अमल आहे। बिदअतनि ते असीं ज़ोर ॿधूं था, शौक़ सां करियूं था। उहे अमल जेका हदीस में जा साबित आहिनि ऐं न त ज़ाहिर नंढड़ा पर सवाब ॾिसो कहिड़ो आहे। पहिरियों माना मिसाल सही बुखारी जी हदीस 500 फरमाइनि था जॾहिं इमाम नमाज पढ़ाए रहे पोयां मुक़्तदी बीठल ऐं चवे थो वलज़ालीन
आखिर के अंदर वो छा तो चवे आमीन चवे पान फरमाइन था इज़ा अम्मन अल इमाम जने इमाम आमीन चवे फामिनु तमाम आमीन चो जने इमाम आमीन चवे तमाम आमीन चो फुकानन ते फरमाइन था फइन्नहु मन वाफक तामीनु तामीन अल मलाइकते गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बि छा इनाम अच्छा तमाम मेहनत की वही बुधाई दो ना पान फरमाइन था जने इमाम आमीन चवे तमीब आमीन चो जंहिंजी आमीन मलाइकन जी आमीन सां मुवाफ़िक़ थी वई उनजा अॻियां सब गुनाह माफ़ कया वञा हाणे भई फ़ैसिलो करियो महिनत तव्हां केतिरी कई छा तव्हां को जबल खॾारियो छा तव्हां खे कंहिं चयो थी जबल तां खणी उते रख ज़बान खे तव्हां हरकत ॾिनी आहे सिर्फ़ आमीन जो लफ़्ज़ चयो आहे चंद सेकंड लॻनि था पर प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे अॻियां सब गुनाह माफ़ ये हदीस असांखे यादि आहे इन ते अमल आहे अमल छा दुश्मनी कंदा आहियूं वॾे सन आमीन जो विड़ी पवंदा आहियूं मस्जिद में बाहर कर लाई तो आमीन छो वरे सरे चई वहां भी आई आगे के वो साग्या माण्हू वजन था सऊदी अरब उते सब जा सब इमाम आमीन चवन था बैतुल्लाह हुजे मस्जिद नबी हुजे सब आमीन सा हुजी उते मजबूरन नमाज पढ़न इते झड़ो कंदा पहिरियों वाक्यो ॿियो वाक्यो जन्नत जो ऐलान जन्नत मिले पई अमल कहिड़ो आहे हदीस इमाम नसाई सुनन कुबरा के अंदर आंदी शेख अल्बानी सहिह के अंदर आंदी पान सुमरा फरमाइन था मन कर आयतुल कुर्सी फी दुबर कुल्ल सलातिन मक्तूबतिन लम यमनउ मिन दुखूलिल जन्नति इल्ला अन यमूत पान फरमाता जे मानू हर फर्द नमाज खां पोइ याद रखो हर फर्द नमाज खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ी उन मानू जे विच में जन्नत जे विच में फर्क केतिरो आहे हेॾा मौत आयो उन जन्नत में दाख़िल थी वियो अल्लाह अकबर सोचां तो पहले भी गौर करियो जेकॾहिं को मानू आराम सां बि पढ़े आयतुल कुर्सी घणो टाइम लॻंदो 2 या 3 मिनट 2 या 3 मिनट लॻंदा वध में वध 3 मिनट तव्हांखे लॻनि सुकून सां पढ़ो पर इनाम ॾिसो केतिरो आहे उहा जन्नत जेका अनमोल शइ आहे प्राइसलेस शइ आहे उहा तव्हांखे मिले पई अमल केतिरो आहे हर फर्ज़ नमाज़ खां पोइ तव्हांखे आयतुल कुर्सी पढ़ी ही सुन्नत मां केॾियूं शयूं सां अमल आहे क्यों मिसाल ओदी दो हला 500 फरमाइन था हदीस है इब्न हिब्बान जी मन तवज़्ज़ह कमा उमिर व सल्ला कमा उमिर गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बि पान फरमाइंदा जे मानू वुज़ू कयो जी वुज़ू जो हुक्म उनखे कयो ॾिसो हिते हिकिड़ी ॻाल्हि उहा ॻाल्हि हलंदी कोन जेके चवनि था जंहिं बि तरीक़े सां नमाज़ पढ़ो थी वेंदी बाबा हथ ॿ धोया खोले छॾियो रफ़ल यदैन करियो न करियो आमीन वॾे सॾ चओ आस्ते चओ जंहिं बि तरीक़े सां नमाज़ पढ़ो नमाज़ थी वेंदी इहो बातिल क़ौल आहे ग़लत क़ौल आहे इबादत सिर्फ उन तरीके से कबूल थी जो प्यारे पैगंबर का साबित है उनका सवाए इबादत कबूल कौन पवंदी पान सगरा फरमाए था जे वुजू कयो जी उनके वुजू जो हुक्म कयो माना जी मु वुजू जो हुक्म कयो पान जो वुजू आए सवाल करा तो तमा का पान जो वुजू सुन्नत मुताबिक आए गैर ने के चलो पैदा अहल हदीस जी छोकरो खाइंदा वेंदा बिन के छा चवा अहल हदीस में नाम केतरा ऐलान जो वुजू सही कोने ही कंध जो मख उबत नथन सा यो किथा आयो ही गर्दन जी मसा किथा आई के सही हदीस के अंदर आए का एक सही हदीस में दिखायो वला वला जयद उलमा इब्न तैमिया रहमहुल्लाह इब्न क़य्यम शेख बिन उसैमीन इब्न बाज अलबानी रहमहुल्लाह ताला अजीम मुहद्दिस आलिम चई चुका है कंध जो मसा बिदा ये आयो के आया ना अगते
ये किथा कि आयो किथा दीन तवा आयो जो किथा बुधायो सही के हदीस में आधे तरीके से तवा वहां तेरे के हाथ फेरो के हदीस में वो इंधी तकरीर कि बाबा करेगो नाना करेगो कि बोले साचो अल्लाह अकबर। अल्लाह ने भी फरमाया कि हुक्म कयो हुयो है वुजू उन तरीके से करे मुझी सुन्नत मुताबिक वुजू करे पहियों इंतहाई अहम शर्त है जो शर्त नमाज पढ़े पर जी उनके हुक्म कयो माना मुझी सुन्नत मुताबिक नमाज पढ़े तो उन जा अग्या सब गुनाह माफ कर पानी नमाज आए माफ कजो आहे हाणे असांजे दोस्त निशा नमाज पढ़ी 3 रकात वितर हालांकि बर एक रकात वितर वो साबित 5 भी साबित है 9 भी साबित है 7 भी साबित है पर असांजा ये ॿाहिरि कॾहिं कोन पढ़ी हमेशा 3 रकात छा अल्लाह जन भी 1 रकात कोन पढ़ी हुक्म कोन कयो छा प्यारे पैगंबर 5 रकात वितर जो हुक्म ना है कयो अल्लाह अकबर। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी पाण 5 रकात वितर पढ़दा हुआ त आखिरी रकात में वञी वेंदा हुआ 4 रकातूं लगातार पढ़दा हुआ तशहुद कोन कंदा हुआ अतहियात जे विच में कोन वेंदा हुआ सही मुस्लिम जी हदीस माना 5 रकातूं वितर पढ़े केड़े नमूने सां लगातार पढ़ंदो वञे 2 रकात में कोन वेंदो चौथी ते भी कोन वेंदो आखिरी रकात ते वेही अतहियात पढ़ी दुरूद पढ़ी दुआ पढ़ी सलाम पढ़ी असा करे 5 पढ़ी 1 रकात साबित पान फरमाता मन हब अयूतिर फल यूतिर बे वाहिदतिन आवाम को वितर पढ़ण चाहे 1 रकात में पढ़ी सके थो बल्कि वितर जी बुनियादी माना ही हिक है बुनियादी माना ही वितर जी हिक है अल्लाह ने नबी फरमाया इन्नल्लाह वित्रुन युहिब्बुल वित्र अल्लाह वित्र है उनके वित्र हुजण पसंद छा माना कंदो नऊज़ बिल्लाह 3 नऊज़ बिल्लाह 5 बल्कि वित्र जी बुनियादी माना हिक अल्लाह हिक है उनके अकेलो हुजण पसंद जो 21 तादाद के अरबी में वित्र के अरबी में 21 तादाद के वित्र के एक भी वितर है 3 भी वितर है 5 भी वितर है 7 9 11 13 वे अंग जिन्स के पान इन सा वंडे नथा सके उन ते वितर वितर माना 21 अंग 21 अंग जी शुरुआत थी हिक खां शुरुआत थी थी अल्लाह जे नबी पान 1 रकात वितर पढ़ी है 1 रकात वितर पढ़ जो हुक्म ॾिनो अथनि सहाबा मजा सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु अब्दुल्लाह बिन अब्बास साल बिन अबी वक्कास उस्मान बिन अफ़्फ़ान बड़ा सहाबा उनका सबूत है 1 रकात वितर पढ़ना बल्कि सही बुखारी की रिवायत है सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु लगातार 1 रकात वितर पढ़दो एक मानू हली आयो सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास वक्त कि अब्दुल्लाह मूकड़ी गाल थी आए तो अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु 1 रकात वितर पढ़े थो माना एड़ा मानू हुआ उन ज़माने में जेके सुन्नत एतराज कंदा या उनके जान कोन हुई अमीर मुआविया 1 रकात वितर पढ़े थो सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास कहा जो असाब सुन्नह ये रिवायत लफ्ज़ इन्नहु फकीहुन सैयदना मुआविया फकीह दीन की समझ रखे तो उन सुन्नत मुताबिक अमल कयो जेकर 1 रकात वितर पढ़ाई सुन्नत मुताबिक अमल कयाई अब्दुल्लाह बिन अब्बास जवाब रहे तो अगर साजी नमाज सुन्नत 3 रकात वितर पढ़दा आहियूं उन में आखिरी रकात में दुआए कुनूत का में असांजा दोस्त अल्लाह अकबर चई उन का को रफ़ल यदैन करे हथ बदी दुआए कुनूत पढ़दा हाने या रफ़ल यदैन जेका 3 रकात में कन था दुआए कुनूत का अग में अल्लाह जे नबी का कहे हदीस में साबित कहे हदीस नबी तरफ बुधाया आऊं तेतरे कदर यकीन रखां तो घर में मुखे जेके चवे डॉक्टर अब्दुल हफीज़ कसम खण अल्लाह जो सच्चो कसम खण जायज है कूड़ो कसम खण गुनाह कबीरा तो अल्लाह जो कसम खण जला तैयार है तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन धरती पे एक नमाज बगैर रफ़लियत के लाए उनके जो कसम खड़ी दिखारे
बदन धड़कण ॾकणी थी असांखे को ॾकु कोन्हे छो यकीन 100% खां मथे यकीन आहे अल्लाह जे नबी कॾहिं बिना रफ़ल यदैन जे नमाज़ न आहे पढ़ी बल्कि अहिड़ी हदीस जी तव्हांखे ॿुधायां थो इंशाअल्लाह तव्हांजो ईमान ताज़ो थींदो शक शुबा ख़त्म थींदा को शक न रहंदो जेकॾहिं वाक़िअतन तव्हां ख़ारिजा निपटा रहियो मुतसिब न आहियो तव्हां ते हुज्जत पूरी थी हदीस कामयाब सुनन कुबरा बैहक़ ऐं ॿुधाईंदो आहे हदीस निराली हदीस अजीब हदीस आहे इन जा 6 रावी हदीस के रिवायत कन था पर रिवायत करण से गडो गड रसूल यदैन कंधा अजीब हदीस निराली हदीस 6 रावी नाला तवा के गणना है गणाई दस नाला ॿुधण जो 6 रावी हदीस बयान कन था ऐं खुद रसूल यदैन इमाम बैकी रिवायत आंदी मोहम्मद बिन इस्माइल सुलमी हदीस रावी चवे तो मु पंहिंजे उस्ताद अबू नौमान मोहम्मद बिन फजल जे पुठियां नमाज़ पहिरियों रावी हणगणदार अबू नौमान मोहम्मद बिन फजल उन जे पुठियां नमाज़ पढ़े नमाज़ शुरू कई रफ़ल यदैन कई रुकू में वियो रफ़ल यदैन कई रुकू खां उथियो रफ़ल यदैन मु पंहिंजे उस्ताद खां पुछियो तव्हां रफ़ल यदैन छो था करियो मुंहिंजे उस्ताद अबू नौमान मोहम्मद बिन फजल चयो त मूं नमाज़ पढ़ी पंहिंजे उस्ताद हम्माद बिन ज़ैद जे पुठियां अज़ीम मुहद्दिस मुझे उस्ताद नमाज शुरू की रफ़ल यदैन कई रुकू में वियो रफ़ल यदैन कई रुकू खां उथियो रफ़ल यदैन कई घणा रावी थिया हम्माद बिन ज़ैद खां पुछियो वियो तव्हीं रफ़ल यदैन छो था करियो कि मूं नमाज पढ़ी पंहिंजे उस्ताद अयूब सख्तियानी रहमतुल्लाह अलैहि जे पुठियां अज़ीम ताबई इमाम मुझे उस्ताद अयूब सख्तियानी रुकू में बींदो रफ़ल यदैन कंदो उथंदो रफ़ल यदैन कंदो नमाज शुरू कंदो रफ़ल यदैन कंदो घणा रावी थिया 3 घणी दालो अयूब सख्तियानी का पुछियो वियो तव्हीं रफ़ल यदैन छो था करियो कि मूं नमाज पढ़ी अता बिन अबी रबाह जे पुठियां ऐं अता कहिड़ा कारे रंग जो गुलाम आहे ॾिसो इस्लाम जी अज़मत कारे रंग जो गुलाम आहे पर दीन जे अंदर सरदार दीन में सरदार दुनिया जो मज़हब आहे अज अमेरिका जे अंदर कारन खे टके जी इज़त नहीं अज में तो जेके कारे रंग जा आहिनि पर इस्लाम जे अंदर तव्हां ॾिसो अता बिन अबी रबाह गुलाम बा कारे रंग जो बा पर मक्के जो अंदर अगवान आहे दीनी मसाइल जे अंदर हिकु दफ़े सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास आयो हज जे मौके ते माण्हू घेरो कयो अब्दुल्लाह बिन अब्बास का मसला पुछण लगा अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु चयो अल्लाह जा बानो तव्हां में अता मौजूद आहे उन खां वञी सुवाल कयो माना अब्दुल्लाह बिन अब्बास जो शागिर्द अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जो शागिर्द इमाम अता मक्के जो इमाम छा चयो अयूब सख्तियानी मूं पंहिंजो उस्ताद अता बिन अबी रबाह जे पुठियां नमाज़ पढ़ी उन रुकू जे अंदर वञण मां रफ़ल यदैन कई उथण मां रफ़ल यदैन कई नमाज़ शुरू करण मां रफ़ल यदैन कई घणा रावी थिया 4 घणी दालो अता बिन अबी रबाह खां पुछियो वियो तव्हीं रफ़ल यदैन छो था करियो कि मूं नमाज़ पढ़ी अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे पुठियां रज़ी अल्लाह अन्हु सहाबे रसूल अल्लाह जा बानो फितनन जो दौर आहे पान जे दिल में सहाबा जी मोहब्बत पैदा करियो सहाबा जो दिफा करियो हिकिड़ो सुवाल तव्हां खां करियां थो हेठि सदरियो मालूमात में तव्हांजी वधी वेंदी उहो कहिड़ो सहाबी आहे जंहिंजूं 4 पीढ़ियूं सहाबी कहिड़ो सहाबी आहे जंहिंजूं 4 पीढ़ियूं सहाबी साम्हूं जेके वेठल जवाब सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह याद रखो ये अज़मत यो शान यो एजाज किथे मिलियो है सैयदना अबू बकर सिद्दीक है 4 पीढ़ियूं कहिड़ियूं वालिद अबू कुवाफा साहबी पान अबू बकर सिद्दीक साहबी न्याणी अस्मा बिन अबी बकर सहाबियाणी ऐं पुट अस्मा जो अब्दुल्लाह बिन ज़ुबैर साहब 4 साहबी 4 पीढ़ियूं जब तुम अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे पुठियां नमाज़ पढ़ी नमाज़ शुरू कई रफ़ल यदैन कई रुकू में रफ़ल यदैन कई रुकू खां उथियो रफ़ल यदैन कई जॾहिं अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खां पुछियो घणा रावी था 5 अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खां पुछियो वियो तव्हीं रफ़ल यदैन छो था कयो कि मूं नमाज़ पढ़ी पंहिंजे नाने अबू बकर सिद्दीक़ जे पोयां
मुझे नाने नमाज शुरू कई रफुल यदैन कयाई, रुकू में वियो रफुल यदैन कयाई, रुकू का उथियो रफुल यदैन कयाई। शर्रावी था अबू बकर सिद्दीक चवे तो मुंह नमाज पढ़ी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दे पुछा अल्लाह जे नबी नमाज शुरू कई रफुल यदैन कयाऊं, रुकू में विया रफुल यदैन कयाऊं, रुकू का उथिया रफुल यदैन। हाणे छा खपे तव्हां खे ॿुधायो कहिड़ो दलील खपे सही सनद सां आहे। हाँ हिकिड़ो रावी आहिनि में जेके जरा थियला उनखे वाज़े कंदो आहे उहा मोहम्मद बिन फज़ल अबू नौमान मोहम्मद बिन फज़ल उनजो आखिरी दौर में हाफिज़ो खराब थी, आखिरी दौर में हाफिज़ो खराब थी। पर इमाम दारकुतनी चवे तो, इमाम ज़हबी चवे तो, इमाम दारकुतनी वरो मुहद्दिस इल्म जो वरो माहिर वो चवे तो, इमाम ज़हबी चवे तो हाफिज़े खराब थियण खां पोइ मोहम्मद बिन फज़ल काब मुनकर रिवायत न कई, काब मुनकर रिवायत न आहे। हाफिज़े खराब थियण खां पोइ तंहिंजे करे या सनदन सही हदीस आहे कि सिज रोशन आहे ती हिन हदीस जी सनद रोशन। हाणे मूंखे ॿुधायो कहिड़ो शक आहे? अल्लाहु अकबर। अॼु असांजो अमल आहे हेरी अजीम सुन्नत उनके छड़ियो वेठा, हेरी अजीम सुन्नत दोस्तों दीन नाम अल्लाह दे प्यारे पैगंबर किताब याद रखी जो है। हां जे करे को अमल करो था सुन्नत के खिलाफ आऊं तमा छा सहाबी ब करे सवाब कोन मिलंदस। वरी ते मिसाल पेश करो सहाबी ब जे करे अमल करे सवाब कोन मिलंदो, जे करे कोई फर्ज सुन्नत के खिलाफ अमल करे बैठे। पेरू मिसाल अबू बुर्दा रज़ी अल्लाह अन्हु सही बुखारी जी रवायत ईद उल अज़हा जो ॾींहुं 10 तारीख़ ज़ुल्हिज्जा कुर्बानी मुसलमान कंदा आहिनि, पर कुर्बानी करे कभी या ख़बर थो सुन्नत आहे ईद नमाज खां पोइ कुर्बानी करणी आहे ईद नमाज खां पोइ। पर अबू बुर्दा के ख्याल आयो त पाड़े में गरीब बैठा आहिनि, मिस्कीन बैठा आहिनि, अॼु छो न आऊं पंहिंजी बकरी अॻ में ज़बह करे गोश्त उन्हनि में विराए तंहिंखां पोइ वञी ईद नमाज पढ़ा। बेचारा गरीब खाइन वनी गोश्त नियत सुठी आ, नियत मिस्किनन जो फायदो थिए, गरीबन जो फायदो थिए। सो छा के बकरी ज़बह करे, बकरी ज़बह करे अल्लाह अकबर ते खां पोइ वियो माना ईद नमाज ते अल्लाह जे नबी के जॾहिं ख़बर पएती त पाण घुराइनि था अबू बरदा के, अबू बरदा तो बकरी छोक में कुठी ईद नमाज खां वेठो कि अल्लाह के रसूल पाड़ी में गरीब रहंदा मिस्कीन रहंदा। मूं सोचो त ईद नमाज में देर आए छो न बकरी के ज़बह करे गोश्त मिस्कीन में गिराए तंहिंखां पोइ ईद नमाज ते वञा ताकि गरीब गोश्त खाई तंहिंखां पोइ ईद नमाज ते अचे। नियत ॾिसो केॾी सुठी। पर पाण सुगरा छा था फरमाइनि तिल्क शातु लहमिन या अबा बुर्दा, अबू बुर्दा तोई बकरी ज़बह कई गोश्त वारी तोखे कुर्बानी का सवाब कोन मिले। सहाबी सुन्नत के खिलाफ अमल करे वेठो सवाब का महरूम, सवाब कोन मिलो जे करे सुन्नत के खिलाफ अमल करे वेठो। ॿियो मिसाल ॾियां थो अबू दाऊद मुस्नद अहमद सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस शादी एक औरत से शादी कुछ ॾींहुं गुज़रिया। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जो वालिद अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु सहाबी, पुट भी सहाबी, पीउ भी सहाबी। अमर बिन आस पंहिंजी नोह वटि हली आयो, बहू वटि हली आयो। जी वॾे जो फर्ज़ थींदो आहे त घर में जा न्याणी खां पुछे बाबा मुंहिंजो पुटु कीअं आहे, गुज़ारो कीअं पियो थिए, को मसलो तो कोन्हे। इन में इशारो है त घर जा वॾा जेकॾहिं का न्याणी पढ़ण थी अचे घर जे अंदरि उनखां पुछा कनि तुंहिंजो गुज़ारो कीअं पियो थिए, मुंहिंजे पुट जो रवैयो कीअं आहे। हली आयो पंहिंजी नोह वटि, धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। जी चाचा भलो माण्हू आहे। अल्लाह अकबर। ॾिसो इन में बि इशारो आहे घरवारी के घुर्जे पंहिंजे मुड़ुस जूं खूबियूं बयान करे, खूबियूं बयान करे, तारीफ़ करे, हर जगह ते शिकायत न कंदी वधे। तव्हांजो पुटु भलो माण्हू आहे, जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति तहज्जुद नमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहे, पर मुंहिंजे बिस्तरे जे वेझो बि कोन आहे। हाणे सी ॻाल्हि ॿुध, तहज्जुद नमाज़ पढ़ण का मामूली ॻाल्हि आहे। सॼी राति तहज्जुद नमाज़ पियो पढ़े, सुम्हे बि कोन थो। अब्दुल्ला पाण सुगरा फरमाईंदा तहज्जुद नमाज़ पाण ते लाज़िम कयो। चार वॾियूं इन में शयूं आहिनि, फ़ाइदा आहिनि, चार वॾा एज़ाज़ आहिनि
केड़ा फैनो ताब सालहीन कबलकुम अवा काग में जेके भी नेक इंसान गुजारेगा सब तहज्जुद गुजार तहज्जुद के लाजिम है बी शे तकफीरुल सय्यात ही नमाज तुम्हारा गुनाह माफ